कृष्ण भगवान जो हिकिड़ो बुआ जो पुट हुंदो हो। कृष्ण भगवान जी बुआ हुई हिकिड़ी, उन जो पुट हुंदो हो। उनखे भगवान जी दया सां 3 अखियूं हूंदियूं हुअसि ऐं आंगुर हथ भी 4 हुअसि। केरु हो? शिशुपाल उन जो नालो हो। कीअं न कीअं उन बुआ खे ख़बर पई त मुंहिंजो छोरो मरंदो त इन पंहिंजे मामे जे हथां मारोट जे हथां मरंदो, भाउ जे हथां ई मरंदो। राति जो कृष्ण भगवान ईअं सुम्हियो पियो आहे, उहा अची पेरनि खां वेही रही, वॾी हुई, वेठी हुई पेरनि खां, रोए पई, अखियुनि मां ॻोढ़ो ॻरियो, भगवान जे पेर ते अची पियो। भगवान थियो पाणी, गरम पाणी छा आहे? अरे बुआ रोई पई, छा ॻाल्हि आहे? चओ। चई पहिरीं मूंखे वाइदो करे। चई वाइदो मूंखे ख़बर कोन, छा चवंदी वाइदो छा चयो ॾियां? कुझु ख़बर त ॾे त पोइ ॾियईं न। चई न पहिरीं वाइदो ॾे त पोइ ॻाल्हि कंदी ते। चई ॾिस वाइदो त आउं कोन थो ॾियां, तूं ॻाल्हि चओ, तुंहिंजी ॻाल्हि जेका हूंदी आहे मञींदो। मां कोई तुंहिंजो ॿार आहियां, कोई वॾो थोरी आहियां, जीअं तूं चवंदी आहे मञींदव न, ॻाल्हि थोरी आहे। चई त मुंहिंजो पुटु आहे, उनजी मौत तुंहिंजे हथां लिखियलु आहे, तूं उनखे न मारजांइ, त बाक़ी पोइ केरु न मारे सघंदो। तुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजे हथां मरंदो, तोखे कहिड़ी ख़बर आहे? चई न मूंखे ईअं ज्योतिषनि खां मूं पुछियो कि तूं माउ हुई, पंहिंजे पुट जी मृत्यु पुछी आई आहे। मुंहिंजो पुटु कॾहिं मरंदो? कंहिं माता ईअं पुछियो आहे? हेतिरी वेठा कंहिं पुछंदो आहे ईअं भई मुंहिंजो पुटु कॾहिं मरंदो? ज्योतिषीअ खां हा, वधंदो कीअं, वीझंदो कीअं, कमाईंदो कीअं, सुखी कीअं थींदो, सभु ॻाल्हि पुछंदा। मरंदो कीअं, कॾहिं मरंदो, पुछंदा? तूं कहिड़ी माउ आई? भॻवान पुछियुसि। चई हाणे जेकी चई थो चओ, मां अहिड़ी मां आहियां त कान, पर हाणे छा कयां, वक़्तु आहे, मूंखे अहिड़ो बणिजणो ई पियो आहे, या छा कयां? पर तूं मूंखे वाइदो कर त तूं मुंहिंजे पुट खे न मारींदे। चई ॾिस मां त कंहिंखे मारींदो कोन आहियां। राम किसे नहीं मारता, पापी नहीं है राम, आपे ही मर जाता है कर कर खोटे काम। पाण ई केरु मरे त मरे पंहिंजे कर्मनि सां। ऐं जे तूं पुछी आई मुंहिंजे हथां हूंदसि मृत्यु त थींदसि न, उन मां हा कयां ऐं न कयां कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। चई पर तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञींदे। चई हाणे हीअं कर, 100 ग़लतियूं कंदो मां माफ़ु कंदोमांसि। छा जी? पर हिकु ग़लती अहिड़ी हूंदी आहे उनखे मौत जी सज़ा, मौत ॾियणो पए उनखे। हिकु ग़लती अहिड़ी हूंदसि, थोरी रवाजी न त भई हीअं कई पर कूड़ियूं ठाहे ॻाल्हि सची पची में। पोइ हाणे 100 खां पोइ त मुंहिंजे हथ में बि ॻाल्हि न हूंदी आहे, कुझु त परमात्मा जे हथ में बि हूंदो आहे। चई तूं परमात्मा ई? चई मां परमात्मा कोन आहियां। जंहिं ॻाल्हि लिखी आहे जेका थियणी आहे उहो ई कंदो न, जो जंहिं लिखियो आहे उहो करण वारो आहे, मां केरु थींदो आहियां करण वारो? बाक़ी 100 ग़लतियूं मां तोखे वाइदो कयां त मां न मारींदोमांसि, माफ़ु कंदोमांसि। हाणे वधीक कंदो ऐं मूंखे त सभिनी सां हलणो आहे न, भई ईअं कीअं थींदो, केरु हिकिड़ो कुझु करे चइजे न त ईअं कीअं थींदो? ऐं मुंहिंजो भाउ आहे, मां छो मारींदोमांसि? ग़लतियूं करे न, मां मारींदोमांसि ई न। तूं जीअं चईंदी न मार त मां मारींदोमांसि ई न, पर ग़लतियूं 100 न करे मुंहिंजी अॻियां चइजांसि, इहो तूं वरी सम्झाइजांसि। ख़ैर वक़्तु अची वियो, भॻवान ग़लतियूं कई, सभा जे विच में मैदान में सभु ॻाल्हि थी वई। चई शिशुपाल 97 ग़लतियूं थी वई, बाक़ी 3 मां तुंहिंजियूं सभु ॻणियूं अथमि। जेकर हिन खां वधीक कुझु ॻाल्हायई, 3 ग़लतियूं 3 दफ़ा गारियूं अहिड़ियूं ॾिनई त तोखे मां ख़तमु कंदुमि। हाणे चई तूं केरु थींदो आहीं? 3 छा मां 300 ॾींदुमि। चयो त ॾेई कान सघंदे, त उहा 3 जी छूट ॾियां थो, 3 सवनि जी कान थो ॾियां। पोइ हुन साईं गारियूं, ख़ैर तव्हांखे ख़बर ई आहे अॻिते जी कथा, त भई 3 गारियूं छा हुन ॾिनई, 3 ई ॾिनई, चौथी ॾेई कोन सघो, हुन खां त पहिरीं भॻवान खे मारे बि छॾियो। पर हिकु ग़लती कहिड़ी हूंदी हुई, जेका हुनजो सुर लाहिण जो कमु करे।
भीष्म पितामह खे चई अरे तूं हिंजड़ो आई। कंहिंखे चई? भीष्म पितामह। कंहिंखे सॼी सभा में ताक़त कोन्हे, देवताउनि जे मथां गुल वसाया। केॾो भीष्म पितामह ताक़त वारो हो। ऐं अहिड़े वॾे माण्हू खे ईअं गा ॾे, मौत ॾिजे की न ॾिजे? कृष्ण भॻवान खे घणेई चवंदो त तूं ग्वालो आई, तोखे छा आहे, कहिड़ो कहिड़ो अकुल आहे, तूं असांजे राजनि जा जूता वेही साफ़ कर। कृष्ण भॻवान खे चई भई मां तव्हांखे ग़लतियूं त ॿुधाए भई हिकु हिकु माण्हू केॾी ग़लती कंदो आहे ख़बर ई कान्हे। तव्हां बि भॻवान खे केॾी महिल गारियूं ॾेई छॾंदा आहियो। पंहिंजी फूंड में हूंदा आहियूं, पंहिंजे अभिमान में हूंदा आहियूं, भॻवान खे लेखींदा ई कान आहियूं त भॻवान बि कुझु दुनिया में थींदो आहे की न थींदो आहे। प्रेम सां चओ श्री राम।